नाज़रीन हेडलाइन समरी ठमाके आगा कंदासी सुद समावारी वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत जी रियायत प्रोग्राम लाइ हिन वक़्त ताईं 96 लख खानदाननि ऐं 10,000 करियाना स्टोर्स खे रजिस्टर्ड कयो वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में फवाद चौधरी चयो त रियायत प्रोग्राम लाइ रजिस्ट्रेशन जे अंगनि में लाॻीतो वाध थी रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर दावा कंदे चयो आहे प्रोग्राम ज़रिए 2 करोड़ खानदान अटे दालुनि ऐं गिह ते 30% ताईं रियायत हासिल करे सघंदा। फवाद चौधरी चयो त 2 करोड़ खानदाननि खे 7 लख करियाना स्टोर ज़रिए 120 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी वेंदी। आगाह कई पिया के सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत जे रियायत प्रोग्राम लाइ हिन वक़्त ताईं 96 लख खानदाननि में 10,000 करियाना स्टोर्स खे रजिस्टर्ड कयो वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में फवाद चौधरी चयो त रियायत प्रोग्राम लाइ रजिस्ट्रेशन जे अंग में लाॻीतो वाध थी रही आहे।